पुत्र पयो को पतो रहमान जो न बाबा, रहमान जी अञा ताईं का बि ख़बर नथी पई त रहमान अलाए किथे आहे। अशफाक पुत्र मस्जिदनि ऐं मदरसनि में को लाउडन ते पढ़ो जा रहा है मुंहिंजा बचड़ा। ईअं बि कयो आहे बाबा, मस्जिदनि में इमाम बारगाह में जिथे किथे पढ़ा जा रहा आहिनि, पर किथां वञा सुठी मोट कोन मिली आहे। ख़बर नाहे त असांजो बचड़ो किथे हूंदो ऐं कहिड़े हाल में हूंदो। आख़िर हाणे छा थींदो इशफाक? रहमान खे ॻोल्हियूं त किथे ॻोल्हियूं? हिन जे करे ई रहमान घर छॾे वियो आहे बाबा। मुंहिंजे करे? हा, तुंहिंजे करे। किरण हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, जेकॾहिं रहमान घर वापसि न मोटियो त पोइ तुंहिंजो बि ख़ैरु नाहे। छो मां चयो आहे छा त तुंहिंजो पुटु घरां निकिरी वञे? तुंहिंजे रवे जे करे रहमान घर छॾे वियो। तुंहिंजी नफ़रत ई रहमान खे घर मां बरमो ॾियण ते मजबूर कयो आहे। ही तूं छा थो चवीं पुत्र? होश मां कमु वठो। हा बाबा, मां होश में आहियां बाबा। मां इन जे ई करे त शादी करण खां इनकार पे कयो, पर तव्हां कोन मुड़ियो। हाणे ॻोल्हे ॾियो न रहमान बाबा। किरण दुआ कर त रहमान ख़ैर सां मोटी अचे। न त जेके तो सुबुह रहमान खे लफ़्ज़ चया हा न, ये लफ़्ज़ तोखे ॾाढा महांगा पवंदा करन तोखे। घर मोटे या न मोटे मूंखे को फ़र्क़ु नथो पवे। मां तुंहिंजे पुट जी मां न आहियां जो हो मूंखे अम्मी करे थो छॾे ऐं वरी मूंसां फरमाइशूं थो करे। मूंखे स्कूल मोकिल, यूनिफॉर्म पारा, जीअं मां हुनजी नौकरियाणी हुजां। मां न आहियां हुनजी नौकरियाणी। पुट रहमान किथे आहे? तूं ॿुधा? रहमान ॿाहिरि वियो आहे शइ वठण। पुट केॾीमहिल वियो आहे? साईं काफ़ी देर खां वियल आहे, अञा कोन मोटियो आहे। ठीकु आहे, तव्हां हाली क्लास में वेहो, मां रहमान खे ॾिसी अचां। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।